नाज़रीन, आज न्यूज़ में भलीकार आऊं आहियां बिशारत उमरो। नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। सिंध जे वॾे वज़ीर सैद मुराद अली शाह सिंध में वधंदड़ कोरोना वायरस जे केसनि ते ॻणती ज़ाहिर करे छॾी। सैद मुराद अली शाह जी सदारत हेठि टास्क फोर्स जो इजलास कराची में शाम 6 वॻे बाद गैर ज़रूरी तौर घर खां ॿाहिरि निकिरण ते मुकमिल पाबंदी लॻाई वञे। IG सिंध खे हिदायत कराची में हिन वक़्तु 26.32% केसिस आहिनि। सिहत वारे सेक्रेटरी काज़िम जतोई जी इजलास खे ब्रीफिंग। वॾे वज़ीर जी सर्विसिस ऐं औरंगी अस्पताल में टेंट लॻाए मरीज़नि लाइ इंतज़ाम करण जी हिदायत। कोरोना सूरत बाबति वॾे वज़ीर कमेटी जोड़े छॾी। कमेटी में मुर्तज़ा वाहब, नासिर हुसैन शाह ऐं अवैस कादिर शामिल। मुराद अली शाह चवे थो, कोरोना केसिस वधण सख़्तु परेशानी जी ॻाल्हि आहे। हैदराबाद में 10% केसिस थी विया आहिनि। ख़बर पई आहे त ट्यूशन सेंटर हलनि था जेके तुर्त बंदि कया वेंदा। केर बि गैर ज़रूरी घर खां ॿाहिरि न निकिरंदा। सूरत बहितर न थी त वधीक क़दम खया वेंदा। कोरोना सूरत ते का बि सियासत न थियणु घुरिजे। मुल्क में कोरोना वायरस जा अञा जारी वधीक 39 मरीज़ फोत थी विया। फोतुनि जो अंग वधी 23,087 थी वियो। 24 कलाकनि दौरान 2,262 नवां केस रिपोर्ट। मजमूई अंग 10,11,708 थी वियो। हेल ताईं 9,28,722 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतियात थी चुका। कोरोना वायरस जी आकारी शरह 6.6% रही। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि जी वफ़ाक़ी काबीना जो इजलास थींदो। 20 नुकाती एजेंडा ते गौर कयो वेंदो। इजलास में इस्लामाबाद हाई कोर्ट जे फ़ैसिले ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल थींदी। काबीना ॾोहनि बाबति FIA जे नेशनल पॉलिसी, एग्रीकल्चर रिसर्च जे बोर्ड ऑफ गवर्नेंस ऐं ECC ऐं तवानाई बाबति कमेटी जे फ़ैसिलनि जी मंज़ूरी ॾींदी। सिंध हाई कोर्ट खुर्शीद शाह जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। आमदनी खां वधीक असासा रेफरेंस जो फ़ैसिलो जल्द हल करण जो हुकुम। अदालत दलील ॿुधण खां पोइ 12 जुलाई ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो। घोटकी में डिग्री कॉलेज साम्हूं मोटरसाइकिल शोरूम जो मालिक मुबैना तौरु अगवा थी वियो। वसीम अबड़ो खे अणॼातल हथियारबंद अगवा करे विया। कोयटा जे हज़ारगंज वारे इलाइक़े में कार ऐं इल्ज़ाम हेठि बिटो क़तल। जवाबदार गोलियूं हणी नौजवान ऐं पंहिंजी घरवारी खे क़तल करे छॾियो। ऐं कंदकोट वेझो ॻोठ दोस्त मोहम्मद जखराणी में घर अॻियां रांदि कंदे निंगरी ॿुड़ी फोत थी वई। निंगरी बख़्तावर जो लाश 1 कलाक खां पोइ तलाउ मां कढी अस्पताल पहुचायो वियो।